जय झूलेलाल। अॼु जे केरु बनंदो सियाणो एपिसोड में असां सां गॾु आहिनि रोमित सुनील सभवानी, 10 सालनि जा आहिनि और 5वीं क्लास में पढ़ंदा आहिनि। स्टार इंटरनेशनल स्कूल सिंधी कॉलोनी गोंदिया में रहंदा आहिनि। हिननि सां गॾु शुरू कंदासीं असां केरु बनंदो सियाणो। तयारु आहियो तव्हां? घुमायो पंहिंजी तारी बि। चौदह नंबर, पिंजरा। पिंजरा खे सिंधीअ में छा चइबो आहे? आखिरो, खंभ, पिंजरो या कमंद? पिंजरो। पिंजरो, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन, घुमायो भी। सत्रह, बोरा। बोरा खे सिंधीअ में छा चइबो आहे? बरणी, दबली, गुण या दबो? गुण। गुण, राइट आंसर, गुण। अगलो क्वेश्चन, घुमाओ भी। चौदह हो गया नहीं, फिर से घुमा। एक, छिलका। छिलका यानी स्किन। स्किन। इंग्लिश में स्किन चवंदासीं, हिंदी में छिलका। हाणे सिंधीअ में छा चइबो आहे उहो ॿुधायो। छिलका खे सिंधीअ में छा चइबो आहे? खखड़, खाॼो, खल या ॼमूं? खल। खल, राइट आंसर, खल। सही क्वेश्चन। अगलो क्वेश्चन घुमायो। सत्रह, मामा का पुत्र यानी मामा का बेटा, उनके सिंधीअ में छा चइबो आहे? सौट, मारोट, मासात या फुफाट? सौट। मामा का पुत्र यानी मामा का बेटा, इनके सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन, सौट, मारोट, मासात या फुफाट? मारोट। मारोट, राइट आंसर, मारोट। लास्ट क्वेश्चन, घुमायो भी। सत्रह हो गया, ये फिर से घुमा। छः, 18 अंक के सिंधीअ में छा चइबो आहे? 17, 16, 18 या 20? 18, राइट आंसर। तव्हांजा 5 ई आंसर सही। ताड़ी। रोमित असांखे पंहिंजी सुरीली आवाज़ में हिकु गानो ॿुधाईंदा, त शुरू थी वञो। बाह में घड़ी राडो आ, गाड़ी पंहिंजी पराडो आ, मजोरी से ढाडो आ, पैसो आ, अमीराना बार हूँ, कॾे रघुतार हूँ, दोस्त जमींदार हूँ, पैसो आ। असां भी सरदार हूँ, मोटर जा हकदार हूँ, पाड़े जा पगदार हूँ, पैसो आ। फला यार हूँ, यार सब कनार हूँ, नू सकंदा प्यार हूँ, पैसो आ। ताड़ियूं। सिंध सुहणी जी शान, केर बनंडो सियानो, आओ मैदान में केर बनंडो सियानो, ज्ञान जो दीप जला केर